जी दोस्तों, असां जेके प्रॉब्लम्स करे रहिया आहियूं उहे आहिनि रेशियोज़ ऐं प्रोपोर्शन ते। दोस्तों त जेको आहे 6.2 एक्सरसाइज या टे प्रॉब्लम मां तव्हांखे ऑलरेडी कराए चुको आहियां। हाणे हे जेको चोथों नंबर प्रॉब्लम आहे इहो बि असांजो रेशियो ऐं प्रोपोर्शन ते आहे। हाणे चोथों नंबर जेको प्रॉब्लम आहे उन में चए थो त जेको आहे 4 किलोग्राम अंब जी क़ीमत 300 रुपया आहे, त 10 किलोग्राम अंब जी क़ीमत मालूम कयो। दोस्तों त ॾिसो, 4 किलोग्राम अंब जी क़ीमत आहे 300 रुपया, त हाणे लाज़मी आहे जेकॾहिं असां अंबनि जो जेको आहे किलोग्राम वधाईंदासीं त लाज़मी आहे उनजी क़ीमत बि छा थींदी असांजी वधंदी। त ॾिसो त हिन प्रॉब्लम में जेको आहे असां किलोग्राम अंबनि जा वधाईंदा त क़ीमत वधे थी। जॾहिं हिकिड़ी शइ जेको आहे असां वधायूं ऐं ॿी शइ बि जेको आहे वधे त असां उनखे चवंदा आहियूं सुबतो प्रोपोर्शन आहे। जी दोस्तों, अचो ॾिसूं हे जेको सुबतो प्रोपोर्शन आहे कीअं हल थींदो। हाँ, जेका असां 4 किलोग्राम 4 किलोग्राम उन जी जेका क़ीमत आहे 300 रुपया 300 रुपया। हाँ, जेकॾहिं असां 10 किलोग्राम अंब हुजनि त उन जी क़ीमत केतिरी थींदी। हाणे 10 किलोग्राम जी दोस्तों, हाँ मां ऑलरेडी दसे चुको आहियां त जेका शइ असांखे फाइंड करणी हुजे, जेका शइ असांखे मालूम न हुजे त उहा असां सपोज़ कंदा आहियूं एक्स या वाई। त हाणे दोस्तों ॾिसो, हे जेको आहे असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। हाणे डायरेक्ट प्रोपोर्शन में असां छा कंदा आहियूं त जेको आहे एरो जा जेका डायरेक्शन हूंदा आहिनि कंहिं बि डाउनवर्ड कंदा आहियूं या अपवर्ड कंदा आहियूं, उहो डिपेंड करे थो अव्हां ते। जी दोस्तों, अचो ॾिसूं हे कीअं थींदो। जी दोस्तों, हाणे असांखे इक्वेशन मिली वई आहे। हाणे इन इक्वेशन मां एक्स जो वैल्यू फाइंड करण जे लाइ असां छा कंदासीं, क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदासीं। त 4 खे एक्स सां ज़रब कंदासीं ऐं 10 खे 300 सां ज़रब कंदासीं। 10 ज़रब 300, त हिन खे हिन एक्स सां ज़रब कंदासीं, जवाबु ईंदो असांजो 4x। जॾहिं त हिन 10 खे 300 सां ज़रब कंदासीं असांजो जवाबु ईंदो 3000। जी दोस्तों, हाणे असांखे जेको आहे 4x मिली आहे 3000। जॾहिं असांखे फाइंड छा करणी आहे, असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एक्स फाइंड करणी आहे। हाणे जेकॾहिं असांखे एक्स फाइंड करणी आहे त हे जेके असांजा 4 आहिनि त बराबरि हुन पासे वेंदा त असांजा छा थींदा, वंड में थी वेंदा। त x इज़ इक्वल टू 3000/4। त दोस्तों, त 1 चौको 4 ऐं 7 चौको 28 टीहनि ते 2 विया हेॾे त थिया असांजा 20, 5 चौको 20 ऐं हे ॿुड़ी। जी दोस्तों, असांजी जेका एक्स थी उहा थी असांजी 750 रुपया। जी दोस्तों, हाणे जेकॾहिं 4 किलोग्राम अंब जी क़ीमत आहे 300 रुपया, त 10 किलोग्राम अंब जी क़ीमत थींदी जेको आहे 750 रुपया। जी दोस्तों, हाणे जेको आहे असांखे 10 किलोग्राम अंब जी क़ीमत मालूम थी वई। जी दोस्तों, जेकॾहिं अव्हांखे प्रॉब्लम सम्झ नथा अचनि त तव्हां कमेंट में पुछी सघो था। जी दोस्तों, असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे आहिनि रेशियोज़ ऐं प्रोपोर्शन ते। हाणे हीअ जेका असांजी एक्सरसाइज़ आहे 6.2, हाणे इन जा जेको आहे 4 प्रॉब्लम ऑलरेडी मां तव्हांखे ॾिसे चुको आहियां। उमेदु आहे त उहे तव्हांखे सम्झ में आया हूंदा। हाणे हे जेको असांजो 5 नंबर प्रॉब्लम आहे उहो आहे त जेका हिकु शागिर्दु किताब जा 63 सुफ़ा 4 ॾींहंनि में कंप्लीट करे थो, त साॻे किताब जा केतिरा सुफ़ा 10 ॾींहंनि में पढ़ंदो। त हाणे दोस्तों, हे ॾिसो त जेको आहे असांजा ॾींहं जेको आहे 4 ॾींहंनि में जेको आहे शागिर्दु घणा 63 सुफ़ा पढ़े थो, त 10 ॾींहंनि में साॻे किताब जा केतिरा सुफ़ा पढ़ंदो। त दोस्तों, हाणे ॾिसो त पहिरां हुया 4 ॾींहं त 300 सुफ़ा थिया। हाणे जेकॾहिं असां छा कयूं, ॾींहं वधीक लॻायूं त लाज़मी छा थींदो, असांजा सुफ़ा बि असां वधीक पढ़ंदासीं। त हाणे हिन मां ॾिसो त ॾींहं वधायूं था त लाज़मी असांजा सुफ़ा बि छा थींदा, वधंदा। त हाणे इन मां ज़ाहिर थिए थो त हे जेको असांजो प्रोपोर्शन आहे उहो आहे असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। त हाणे मां तव्हांखे ॾसे चुको आहियां त डायरेक्ट प्रोपोर्शन में छा थींदो आहे त एरो जा जेके असांजा डायरेक्शन हूंदा आहिनि उहे तव्हां पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ कंहिं हिकु तरफ़ में करे सघो था, पोइ उहे डाउनवर्ड कयो या अपवर्ड कयो। हाणे ॾिसो, अचो त हे कीअं थींदो।
जी दोस्तों हाणे ॾिसो असांजा जेके ॾींहं आहिनि 4 ॾींहं जेकॾहिं ॾींहं आहिनि असांजा 4 त सुफ़ा घणा थो पड़े 63। हाणे उहो ई जेको आहे सो जेकॾहिं असांजो शागिर्दु 10 ॾींहं वठे त 10 ॾींहं त लाज़मी आहे उहो सुफ़ा घणा पढ़ंदो। हाणे असांखे इन सुफ़नि जी जेका आहे असां ख़बर न आहे। हाणे जॾहिं असांखे कंहिं शइ जी ख़बर न हुजे त उहा असां छा कंदा आहियूं, सपोज़ कंदा आहियूं, पोइ उहा छा रखंदा आहियूं असां एक्स रखूं, वाय रखूं, वाट एवर जेको बि अव्हां खे सही लॻे उहो रखी था सघो। त हाणे हिते असां छा रखंदासीं, एक्स रखंदासीं, जी एक्स। त हाणे मां ॾसे चुको आहियां अव्हांखे त हे जेको आहे असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। हाणे डायरेक्ट प्रोपोर्शन में छा थींदो आहे त उहो अव्हां ते छॾियलु हूंदो आहे त जेके असांजा एरो आहिनि उन्हनि जो कंहिं बि डायरेक्शन में जेको आहे सो डायरेक्शन करे सघो था। जी दोस्तों 4/10 दोस्तों मां तव्हांखे अॻिले ॾसे चुको आहियां त अंश में असां उहा शइ रखंदासीं जितां असांजो एरो शुरू थिए थो। ऐं हितां ॾिसो एरो जेको आहे चैन खां शुरू थिए थो त अंश में मूं 4 रखिया आहिनि। 4/10 इज़ इक्वल टू 63/x। जी दोस्तों हाणे असांखे जेका आहे हितां एक्स फाइन करणी आहे। हाणे असांखे एक्स फाइन करण जे लाइ छा कंदासीं, क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदासीं। हाणे क्रॉस मल्टीप्लिकेशन हीअं थींदी, असां हिन सां ज़रब कंदासीं, हिनखे हिन सां ज़रब कंदासीं त 4 × x इज़ इक्वल टू 63 × 10 त 4x जेका असांजी बराबरि थींदी उहा थींदी असांजी 3000 जे बराबरि थींदी। जी दोस्तों हाणे असांजी जेका 4x जेका बराबरि थी उहा असांजी थी आहे 3000 जे बराबरि थी आहे। जॾहिं त असांखे जेका फाइन करणी आहे उहा असांखे एक्स फाइन करणी आहे। हाणे हीअ जेका असांजी 4 आहे बराबरि जे हुन पासे वेंदी त असांजी छा में थींदी, वंड में थींदी। वंड में उन करे थींदी छाकाणि त हीअ जेका 4 आहे हिते असांजी छा में आहे, मल्टीप्लिकेशन में आहे। त हाणे दोस्तों अचो ॾिसूं त एक्स घणे जे बराबरि थींदी, एक्स इज़ इक्वल टू 3000 डिवाइड बाय 4 त 1 चौको 4, 7 चौको 28 त 7 चौको 28, 5 चौको 20 हे ॿुड़ी त एक्स जेका असांजी दोस्तों बराबरि थी उहा थी असांजी 750 जे बराबरि थी। त दोस्तों जेका 4 ॾींहंनि में जेकॾहिं असांजा 300 सुफ़ा को बि शागिर्द पढ़े थो त उहो साॻियो ई शागिर्द जेको आहे 10 ॾींहंनि में जेको आहे घणा सुफ़ा पढ़ंदो, उहो पढ़ंदो 750 सुफ़ा पढ़ंदो। जी दोस्तों उमेदु आहे त हे जेको प्रॉब्लम अव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं पहिरियां वारा प्रॉब्लम जेको आहे अव्हांखे सम्झ में न आया आहिनि त अव्हां पुछी सघो था। जी दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे जेको आहे सो रेशन प्रोपोर्शन आहिनि। हाणे 5 प्रॉब्लम मां कराए चुको आहियां, हे 6 प्रॉब्लम आहे इहो बि रेशन प्रोपोर्शन ते आहे। हाणे जेको असांजो 6 नंबर प्रॉब्लम आहे हुन में चए थो त 20 सिपाही खाधे जो सामान 8 ॾींहंनि में ख़तमु कंदा त साॻियो खाधे जो सामान 5 ॾींहंनि में केतिरा सिपाही ख़तमु कंदा। त हाणे दोस्तों ॾिसो जेको आहे असांजा 8 ॾींहं आहिनि त सिपाही जेको आहे सो घणा आहिनि असांजा 20 सिपाही आहिनि। हाणे जेकॾहिं उहो साॻियो ई सामान जेको आहे सो पहिरियां 8 ॾींहंनि में ख़तमु पियो थिए, हाणे जेकॾहिं असांजो उहो साॻियो सामान त दोस्तों जेको आहे पहिरियां 8 ॾींहंनि में ख़तमु पियो थिए त हाणे लाज़मी आहे जेको आहे 5 ॾींहंनि में थो ख़तमु थिए त लाज़मी आहे छा थियो हूंदो, असांजा सिपाही वधिया हूंदा तॾहिं न जेको आहे असांजा ॾींहं घटिया न। त हाणे ॾिसो अचो ॾिसूं जेको आहे हे प्रॉब्लम कीअं हल थींदो। हाँ दोस्तों असां जेके ॾींहं आहिनि उहे आहिनि 8 ऐं सिपाही जेको आहे असांजा आहिनि 20। हाणे दोस्तों ॾिसो जेको आहे असांजा ॾींहं जेको आहे असांजा छा विया आहिनि, घटिजी विया आहिनि, 5 ॾींहं थी विया आहिनि। त हाणे जेको आहे असांजा सिपाही जेको आहे केतिरा हूंदा। हाणे जॾहिं कंहिं शइ जी असांखे ख़बर न हुजे, अननोन हुजे त असां उहो छा कंदा आहियूं, सपोज़ कंदा आहियूं। हाणे जेको आहे असां सिपाही जेको आहे सपोज़ कंदा आहियूं उहे आहिनि असांजा एक्स। जी दोस्तों हाणे ॾिसो पहिरियां जेको आहे असांजा 8 ॾींहं हुया ऐं हाणे जेको आहे असां छा थिया आहिनि, 5 ॾींहं थिया आहिनि। हाणे जेको आहे सो 5 ॾींहं थिया आहिनि त लाज़मी आहे जेको असांजा सिपाही छा थिया हूंदा, असांजा वधिया हूंदा। त हिकिड़ी शइ जेका आहे असांजी डिक्रीज़ थी आहे ऐं ॿी जेका छा थी आहे असांजी इनक्रीज़ थी आहे। त हाणे हे जेको आहे असांजो आहे इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे। हाणे जॾहिं असांजो इनडायरेक्ट प्रोपोर्शन हुजे त मां ऑलरेडी तव्हांखे ॾसे चुको आहियां त पोइ जेका असांजा एरोज़ हूंदा आहिनि उन जो डायरेक्शन हिकिड़े जो डाउनवर्ड थींदो ऐं ॿिए जो जेको आहे सो अपवर्ड थींदो। हाणे उहो अव्हां ते दारोमदारु आहे त जंहिंखे जेको आहे डाउनवर्ड कयो ऐं जंहिंखे अपवर्ड कयो।
जी दोस्तों हाणे हितां जेको आहे त असां एक्स फाइंड करण लाइ छा कंदासीं क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदासीं। हाणे क्रॉस मल्टीप्लिकेशन कीअं थींदी त हिन खे असां हिन सां ज़र्ब कंदासीं हिन खे हिन सां ज़र्ब कंदासीं त 5 ज़रबिया जेको आहे सो 5 ज़रबिया एक्स इज़ इक्वल टू 8 ज़रबिया 20 त हिन खे असां जॾहिं हिन सां ज़र्ब कंदासीं थींदो असांजो 5x इज़ इक्वल टू 8 खे 20 सां ज़र्ब कंदासीं 2 8 16 ऐं ॿुड़ी इहा साॻी। हाणे दोस्तों हिते जेका असांजी आहे 5x आहे जॾहिं त असांखे फाइंड छा करणी आहे एक्स फाइंड करणी आहे। हाणे हिते जेके असांजा 5 ज़रब में आहिनि बराबरि जे हुन पासे ईंदा असांजा छा थींदा वंड में थींदा। जी दोस्तों अचो ॾिसूं त x इज़ इक्वल टू 160 डिवाइड बाय 5 त दोस्तों जेका x असांजी थींदी त 3 5 15 हिकु ॿियो हेॾे त थिया असांजा 10 त ॿ 5 10 दोस्तों हाणे एक्स जेका असांजी उहो फाइंड थी वई असांजी 32 जे बराबरि। जी दोस्तों त हाणे असांजा जेके पहिरां सिपाही 20 सिपाही जेको आहे 8 ॾींहंनि में खाधो पूरो पिया कनि त हाणे जेकॾहिं असांजा 32 सिपाही थींदा त उहो साॻियो ई खाधो जेको आहे सो 5 ॾींहंनि में पूरो थींदो। जी दोस्तों हाणे हे उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे का शइ सम्झ में नथी अचे त कमेंट